IMF पाकिस्तान खां 4100 अरब रुपयनि जा गर्दिशी कर्ज़ ख़त्म करण जो प्लान तलब करे वरितो। हुकूमत IMF जे दरख़्वास्त ते बिजली जे अघनि में वधीक वाध जो फ़ैसिलो कयो आहे। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि पाकिस्तान ऐं IMF विच में तवानाई जे शोबे में सुधारण लाइ ॻाल्हियूं थियूं, जंहिं दौरान IMF बिजली ऐं गैस जे शोबे में 4100 अरब रुपयनि जो गर्दिशी कर्ज़ ख़त्म करण जो मुतालबो कयो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त IMF जे मुतालबे मूजिबि मार्च ताईं बिजली जी क़ीमत में 3 रुपया फ़ी यूनिट वाध कई वेंदी। मई ताईं बिजली जी क़ीमत में वधीक 70 पैसा फ़ी यूनिट वाध कई वेंदी। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त अगस्त ताईं मजमूई तौरु बिजली जी क़ीमत में 6 रुपया फ़ी यूनिट वाध थींदी। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि ॿुधायो आहे त हलंदड़ माली साल गर्दिशी कर्ज़नि में 952 अरब रुपयनि जी घटिताई कई वेंदी, जॾहिं त 675 अरब रुपयनि जी सब्सिडी ख़त्म कई वेंदी।